अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरों सां शेयर कंदालूं टंडोल अयार खां, जिते हाल पाकिस्तान कुंभार इताद जे चेयरमैन हाजी अब्दुल शकूर कुंभार के खिलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम हलाई पई वञे। उन हवाले सां कुंभार बिरादरी पारां सख़्त रद्द अमल ॾिनो पियो आहे। तव्हांखे ॿुधायां। अस्सलाम वालेकुम। आऊं हाफ़िज़ ज़ोहिब कुंबर, आल पाकिस्तान कुंभार इताद मिशन वडी जो सदर। नाज़रीन, जेका असांजे चेयरमैन हाजी अब्दुल शकूर कुंभार के खिलाफ़ जेका सोशल मीडिया ते मुहिम हलाई पई वञे ऐं उन खां अलावा जेको आहे सो कुछ शरपसंद अनासिर आहिनि जेके असांजे सरदार चेयरमैन हाजी अब्दुल शकूर खिलाफ़ जेको बकवास करे रहिया आहिनि। ऐं उन्हनि खे ॿुधाइणु चाहियां थो, पाकिस्तान पूरे में कुंभार बिरादरी रहे थी ऐं कुंभार बिरादरी वॾी ताक़तवर बिरादरी है। असां पुरअमन आहियूं ऐं जेकॾहिं तव्हां इन्हनि हथ कुंडनि खां बाज़ अची वञो न त पोइ कुंभार बिरादरी जो अव्हांखे सामनो करणो पवंदो। ऐं जेके अव्हां ही नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि या तव्हां इल्ज़ामबाज़ी करियो पिया, फौरी तौर ते तव्हां माफ़ी वठो। ॿी सूरत में मिशन वॾी जी कुंभार बिरादरी तोड़े आल पाकिस्तान कुंभार इताद जेको आहे उहो मुकम्मल तौर ते एहतजाज कंदो। असो आल पाकिस्तान कुंभार इतिहाद जो असां सां मौजूद है गुलाम मुस्तफ़ा कुंभार। असां हिन खां पुछंदासीं त अॼु तव्हां इकट्ठा थिया आहियो, कहिड़ो मामिलो आहे, छा ॻाल्हि आहे जंहिं ते तव्हां कुझु चवणु चाहींदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं सभ खां पहिरीं इहो ॿुधाइणु चाहींदुसि त कुझु अनासिर कुझु माण्हू जेके आहिनि उहे असांजे चेयरमैन सरदार अब्दुल शकूर कुंभार उन जे ख़िलाफ़ु कुझु अनाप शनाप ॻाल्हाइनि पिया। सरदार अब्दुल शकूर जेतिरो हुनजो क़द आहे, जेतिरी हुनजी इज़त आहे, उहा इज़त हुनजी आबरू बरक़रार आहे। उहो आल पाकिस्तान कुंभार इताद जो चेयरमैन आहे। जेके माण्हू अफ़वाहूं हलाइनि था पिया उहा ॿुधी कन खोले ॿुधनि त उहो चेयरमैन आहे, चेयरमैन रहंदो। ख़ाली कुंभार बिरादरी पूरे पाकिस्तान जी जेका कुंभार बिरादरी आहे उनजो चेयरमैन आहे ऐं हुनजी इज़त आबरू बरक़रार आहे। ऐं जेको माण्हू ॻाल्हाए थो, जिन माण्हुनि जे ज़हन में ग़लति गुमान आहिनि, वो पंहिंजे ज़हन मां इहे ॻाल्हियूं कढी छॾनि त अब्दुल शकूर को अकेलो आहे। अब्दुल शकूर सां पूरी कुंभार क़ौम गॾु आहे, हितां टंडोल अयार खां वठी इस्लामाबाद ताईं। सरदार अब्दुल शकूर कुंभार, सरदार अब्दुल शकूर कुंभार, सरदार अब्दुल शकूर कुंभार बिरादरी पूरे पाकिस्तान जी जेका कुंभार बिरादरी आहे उनजो चेयरमैन आहे ऐं हुनजी इज़त आबरू बरक़रार आहे। ऐं जेको माण्हू ॻाल्हाए थो, जिन माण्हुनि जे ज़हन में ग़लति गुमान आहिनि, वो पंहिंजे ज़हन मां इहे ॻाल्हियूं कढी छॾनि त अब्दुल शकूर को अकेलो आहे। अब्दुल शकूर सां पूरी कुंभार क़ौम गॾु आहे, हितां टंडोल अयार खां वठी इस्लामाबाद ताईं। सरदार अब्दुल शकूर कुंभार, सरदार अब्दुल शकूर कुंभार, सरदार अब्दुल शकूर कुंभार।